वींदे चवने वेह छॾे सारो ॾेह अङण अचिजे उन्हनि जी। उहो अङण ही आहे जिते असीं एहतिजाज बि कंदा हुआसीं ऐं पंहिंजो फ़रियाद बि खणी ईंदा हुआसीं। छो त जेके प्रेस क्लब आहिनि सॼी सिंध जा उहे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ आहिनि, मिसकीननि जो आवाज़ आहिनि। अॼु उन प्रेस क्लब जा दोस्त पाण फ़रियादी आहिनि, पाण दाहूं पिया कनि त असां सां इंसाफ़ु कोन्हे। बुनियादी ॻाल्हि हीअ आहे त जेके इंतिज़ामी ऑफिसर वॾेरनि जी कमदारीअ ते ईंदा ऐं वॾेरा हुननि खे पंहिंजो नौकर करे रखाईंदा त उन्हनि मां त इहा तोक करे सघिजे थी न। ऐं सॼी सिंध सां इहा हालति आहे जो एसपीअ खां वठी एसएचओ ताईं हू ऑफिसर कोन था लॻनि, कमदार था लॻनि, ओबीडेंट था लॻनि। उन करे जो असां जेके कलमकार आहियूं, समाजी माण्हू आहियूं, सहाफ़ी आहियूं, असां पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पासे करे छॾियूं आहिनि। असां पंहिंजूं ज़िम्मेवारियुनि जे अहसास ऐं माण्हुनि जो आवाज़ न बणजण जे करे अकेला पंहिंजो शिकार थी विया आहियूं ऐं हाणे असीं वाझायूं था त फलाणो भोतार असांजी माहौर करे, फलाणो भोतार असांखे को पैकेज ॾे ऐं असांखे गाॾीअ में खणे। जॾहिं इहे रवैया रहंदा त पोइ क़ौम जा छो न कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। इन करे ही सहाफ़त ई हिकिड़ो वाहिद मोर्चो बचियो आहे सिंध जे माण्हुनि जो। तव्हांजी इंतिज़ामिया करप्ट, तव्हांजी अदलिया करप्ट, सभु वेकाऊ ढोर बणिजी विया आहिनि, वेकाऊ माल बणिजी विया आहिनि। हिन मुआशिरे में माण्हुनि खे किथे बि इंसाफ़ कोन थो मिले। अदालत में वञो उते पैसो थो हले, ऑफिस में वञो उते पैसो थो हले, पर वाहिद सहाफ़ी माण्हू आहे जंहिंमें माण्हूअ जी उमेदु आहे ऐं सहाफ़िन पंहिंजूं जानियूं ॾिनियूं आहिनि, नज़राना ॾिना अथनि, सदाई हक़ ऐं सच ऐं कलम जी पासदारी कई अथनि। इन करे तव्हां दोस्त जेके मटियारीअ जा दोस्त आहियो, महिरबानी करे पंहिंजे सिफ़ुनि में हिकिड़ो इतिहाद पैदा कयो ऐं पंहिंजे कलम में जुंबश पैदा कयो। ॿिए नंबर ते हिते जेके बि सियासी ऐं समाजी धुरियूं आहिनि, प्रेस क्लब जो ऐं उन्हनि जो हिकिड़ी स्टीयरिंग कमेटी ठहणु खपे। जीअं महीने ते 15 ॾींहं उहे जेके बि इलाइक़े में इशू थियनि था, मसइला थियनि था, सभु दोस्त गॾिजी उन जी का प्लानिंग हिकमत अमली ठाहियूं। छो त असां हिन समाज जा चुरपुर कंदड़ ऐं समाज जे नब्ज़ ते हथु रखंदड़ माण्हू आहियूं। उन करे ही माण्हू जेके असांजे टैक्स ते, ही सभु जेके ऑफिसर आहिनि, वज़ीर आहिनि, मिनिस्टर आहिनि, तव्हांजे टैक्सनि ते पलजनि था। ऐं लतीफ़ अहिड़नि माण्हुनि लाइ चयो आहे त कुता करी बणिजा दावा करी मां दड़ जिन कई वॾा ॾंद ॾेखारी अथनि खे। ही उहे माण्हू आहिनि जेके तव्हांखे था ॾंद ॾेखारी। दोस्त थाणे ते विया आहिनि, थाणे वारो चयो त थाणे खे बाहि ॾियो। अबा थाणे खे छाला बाहि ॾियूं? तुंहिंजी जेका ज़िमेवारी आहे उहा त पूरी कर, छो त हुनखे कमदारी करणी आहे। हुनखे किथां फ़ोन अची वई, इश्तियाक वेचारो तड़पियो, हिकिड़ो शरीफ़ माण्हू आहे, 15-20 सालनि खां हुन सां असांजो हिते वास्तो आहे, बहितरीन क़िस्म जो माण्हू आहे, कॾहिं हीअं कंहिंखे बुझो कोन ॾिनई, कंहिंखे धकु कोन हई ऐं सदाई हीअं हेठि कंधु करे लंघे। उन माण्हूअ खे धकु हणनि, उन जे भाइटियुनि खे धकु हणनि ऐं वरी हिते दहशतगर्दी फैलाइनि त असीं राजपूत आहियूं। ऐं वरी अमजद राजपूत ऐं ॿियनि दोस्तनि जे लाइ ऐं रहमान कश्मीर लाइ चवंदा असीं हिननि जो जीअण हराम कंदासीं। छा हिते को झंग जो कानून आहे? ही एॾा मुड़ुस माण्हू आहिनि जो वेही सहाफ़िन खे ऐं समाज खे लोॾीनि। इहो इन करे जो असांजी इंतिज़ामिया, असांजा इदारा जेके आहिनि उहे कमदार ऐं कारावा ऐं उन्हनि जो जेको रोल आहे उहो मश्किरे वारो आहे। जेकॾहिं उन्हनि जो दौरु हिते जखराणी आयो न, DSP जखराणी आयो न, कीअं हिते वॾेरनि जा बंगला जेके वीरान थी विया, सभु माण्हुनि खे हुते इंसाफ़ मिलियो पिए न। जेकॾहिं को चङेरो ऑफिसर अचे थो त उहो बहाली करे सघे थो। रुगो सूबेदार को चङो थो अचे न, उहो बि हिते अमुन बहाल कराए सघे थो। हाणे इहे सभु शयूं तॾहिं आहिनि जॾहिं असांजी मूवमेंट वधंदी। छो त पहिरीं पाण सुञाण, पाण सुञाणी हूल,
तुहां धारिम सुप्री मुंहं मां जाई पार। जॾहिं असां में ऐब हूंदा, असां गिल्टी हूंदासीं त ॿिए खे छा करे सघंदासीं। इन करे मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो पहिरियों मोड़ हो जॾहिं ही दोस्त थाणे ते हुआ त उते धरणियूं हणी विहनि हा ऐं मटियारी ज़िले जे सियासी समाजी सभिनी धुरनि खे पुकारींदा हिते 10,000 20,000 माण्हू थाणे ते अची वञनि हा, हिननि जे पीउ खे ताक़त कान्हे जो FIR न कटी। पर दोस्त उथी आया। हाणे वरी बि जदोजहद, लतीफ़ चयो न, जे तूं कल्ह मुईअ त कल्ह ई गॾीअ पिरीअ खे, कॾहिं कान सुई का सॼी गॾी छॾिणे। चाहियो था असांखे हिन समाज में सुधारो पाणियूं, इंसाफ़ आणियूं, त उन लाइ कुर्बानी ॾियणी पवंदी। उन लाइ एहतिजाज, जीअं कल्ह एहतिजाज थियो आहे, अॼु हिते हाला प्रेस क्लब ते एहतिजाज थियणु खपे। ॿिए नंबर ते SP सां ॻाल्हियूं बिल्कुलु कबियूं, ॻाल्हियुनि जा दरवाज़ा कॾहिं बंदि कोन कबा आहिनि, पर तव्हां पंहिंजे ताक़त सां, पंहिंजी अहमियत सां पाण खे मञाईंदो। उन करे मटियारी ज़िले जे हेडक्वार्टर में एहतिजाज थिए ऐं भरपूर एहतिजाज थिए। उन में जेके बि दोस्त आहिनि उहे सभु उते अचनि ऐं SP ऑफिस जे आॾो धरणियूं लॻे। उते SP साहब अची ॻाल्हाए त बाबा ही जेके जवाबदार आहिनि, जेके धमकियूं था ॾियनि, जेके दहशतगिर्दी था कनि, उहो उन्हनि ते FIR कटणु खपे। न त जीअं कासिम वेठो आहे, कासिम खे हणी रत में ॻाढ़ो करे हेॾो, अॼु ॾींहं ताईं जवाबदार गिरफ़्तार कोन थिया। हिन जूं मेंहूं खाॼी वयूं। इहे ॿिया दोस्त आहिनि जिन सभिनी सहाफ़ियुनि सां, समाजी धुरनि सां, जॾहिं तव्हां जहिड़ो रोशन ख़्यालु माण्हू आहियो, उन्हनि सां इहा सूरत हाल हूंदी त आम माण्हू सां कहिड़ी सूरत हाल हूंदी। ही त सभु मुलविज़ आहिनि। हिते